वेलकम नाज़रीन। साईं जीअं त तव्हां चओ पिया त मुल्की लेवल ते तव्हां हाणे लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन्स आहिनि उन्हनि ते तव्हां विया, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि हक़ीक़त आहे पीपल्स पार्टी खे सिंध जे अंदरि को मुतबादिल न आहे जेको उनजे साम्हूं हुजे। नून लीग टाइम कोन हुयो, तहरीक इंसाफ़ जी क़यादत आई कोन, पीपल्स पार्टी हिते हिकिड़ी वन मैन शो आहे। ॾिसो सिंध में मसइलो इहो आहे त असां वटि तव्हां KPK में रुगो तव्हां एग्ज़ाम्पल ॾिसो त 2002 में NP जी गवर्नमेंट आई, 2008 में 2002 में MMA जी गवर्नमेंट आई, 2008 में वरी टोटली अपोज़िट सेक्युलर जमायत NP जी गवर्नमेंट आई, वरी ये तहरीक इंसाफ़ आई त हिकिड़ो अलॻि ऑप्शन जे तरफ़ हलिया विया। असांजे सिंध जो माण्हू मुतबादिल सोच रखे घटि थो। असां वटि हिते मसइलो इहो आहे त असांजो माण्हू इनफ़रादी कम खे हिते गौर थो ॾिए त छा अलबत्ता ही माण्हू इलेक्शन ते बि माना अगरि सोचींदा थी छा असां ईअं नथा सोचीनि त हिन असांखे रोड ॾिना, हिन असांखे रस्ता ॾिना, हिन असांखे इंफ्रास्ट्रक्चर ॾिनो, हिन असांजे इज्तमाही कमु कयो जंहिंसां असांजे सॼी क़ौम खे फ़ाइदो थियो। न, पंजाब जो माण्हू ख़ैबर पख्तूनख्वा जो माण्हू हिननि कमु इज्तमाही कमनि ते, असांजो सिंध जो माण्हू वोटे थो हीअ असांजी शादी ते आयो कोन आयो, हीअ असांजे गमी में शरीक थियो कोन थियो, हिन छा कंदा। पर हाणे त अलबत्ता 2 सालनि खां वठी अॻे त ठीकु आहे, ऐं नथो चवां त पीपल्स पार्टीअ दोस्त थी सघो, ॿियनि ज़िलनि में असांजा दोस्त आहिनि पीपल्स पार्टी वारा, बहितर अंदाज़ सां पंहिंजा तक संभालीनि था। पर एटलीस्ट अगरि मुंहिंजे तक जी ॻाल्हि कंदुमि त न को माण्हुनि वटि का अचु वञु आहे, न का अटेंडेंस आहे, ऐं रोडनि रस्तनि जी हालत इहा आहे त कागज़नि में ठहनि था। उनजो वॾे खां वॾो एग्ज़ाम्पल आहे त मुल्क जे तारीख़ जेके वॾे खां वॾा स्कैंडल्स रहिया, उन में टडाप NICL उन में स्कैंडल्स, उन में मुंहिंजे डिस्ट्रिक्ट जा माण्हू मुलविस रहिया, त अरबे ख़रबे रुपया खाई विया, मुल्क खाई विया। असां वटि सिंध में मसइलो इहो आहे त पंजाब जा मियां साहिबु सम्झे थो त सिंध में इंटरफेयर न आहे करिणो। प्राइम मिनिस्टर जेको हींअर जो चए थो सिंध त ॾिनल आहे, लाइन ठहियल आहे सिंध जी। PTI वारनि खे हाणे फोकस करणु खपे भई अञा ताईं सर मखदूम साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त लियारी जे अंदरि शकूर शाद शिकस्त ॾिनी बिलावल भुट्टो ज़रदारी खे, लाड़काने जे अंदरि मुनवर ॾिनी, पंहिंजो जेको आहे मौज़म अब्बासी ॾिनी, एॾी वॾी शिकस्त ॾिनी। तव्हांखे पाण ख़बर आहे जिथे जिथे कैंडिडेट सुठा आहिनि उते शिकस्त आई आहे। उहो बिल्कुलु ईअं अवाम पंहिंजे शौर जो मुज़ाहिरो कयो आहे, अलॻि अलॻि पैटर्न्स में कयो आहे। बदीन में तव्हां ॾिसो, तव्हां थरपारकर में कोई हिकिड़े तक ॾिसो, ईअं कंदा। पर असां वटि ॾिसो नज़रियात ते बेस ते जेसीं पॉलिटिक्स न थींदी, जेसीं ताईं को इज्तमाही अल्टरनेट न मिलंदो आवाम खे। जीअं पंजाब जे माण्हुनि वटि 2 प्लेटफॉर्म्स आहिनि, PTI ऐं PMLN। जीअं KPK जे माण्हुनि वटि बि 2-3 अल्टरनेट्स आहिनि, MMA थी वई, PTI थी वई। सिंध जे माण्हुनि खे बि हिकिड़ो मुतबादिल जी शदीद ज़रूरत आहे। ऐं आउं सम्झां थो PMLN मां तवकार खणण था, सम्झां थो उहो माज़ी जा 20-30 साल एक्सपीरियंस असां बि कया आहिनि, तव्हां मेच्योर तरीक़े सां सियासत खे सम्झो था। हाणे इन ते अलबत्ता इंडिविजुअल्स बेसिस ते ऑपोज़िशन थींदी कान, ऑपोज़िशन थींदी पार्टी बेसिस ते। PTI मां तवकार रखी सघूं था, या त का वरी ॿी का पार्टी ठहे जेका वजूद में अचे, जेका सिंध जे हक़ीक़ी इशूज़ ते सियासत करे, या वरी पीपल्स पार्टी पंहिंजे पॉलिसीज़ ते नज़रसानी करे। बाक़ी PMLN मां MQ मां उमेद रखणु सम्झां थो मुंहिंजे नज़र में पंहिंजो वक़्तु पूरो करे चुकियो। हीर सोऊ साहिबा शदीद ज़रूरत आहे मुतबादिल जी सिंध जे अंदरि, जीअं पंजाब में आहे PTI, जीअं ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियूं रहियूं, पीपल्स पार्टी बि रही आहे, नून लीग बि रही आहे, JUI बि रही आहे, NP बि रही आहे, MMM बि रही आहे। सिंध खे बि मुतबादिल जी ज़रूरत आहे। अवाम पीपल्स पार्टी खां ख़ुशि न आहे। तक़रीबन 14 साल गुज़री थिया आहिनि, कंटिन्यू तव्हांजो दौर रहियो आहे। ॾिसो, अगरि को मुतबादिल अवाम सिंध में नथो अचे त सोचण जी ॻाल्हि आहे। मौक़ो मिलियो सभिनीनि खे, नून लीग खे मिलियो, PTI खे मिलियो। असल में सम्झण जी ज़रूरत आहे त सिंध में छो ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे कामयाबु नथियूं थियनि। तव्हां जॾहिं क़ौमी पॉलिसीज़ ठाहींदा आहियो ऐं हिकिड़ो मां जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त माण्हू सिंध जो माण्हू कुझु इशू ते तमामु घणो सेंसिटिव हूंदो आहे। पाणी जे मामले में, नाणे जे मामले में 2-3 इशूज़ आहिनि जिन ते उहो तमामु घणो सेंसिटिव हूंदो आहे। उनजी वजह सां बि हू ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे खुली सिंध जे मौक़िफ़ ते न ईंदियूं आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे नुक़सानु थिए थो। ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, बेशक पीपल्स पार्टी हुकूमत में आहे, पर पीपल्स पार्टी जो MP MNA या जेको बि आहे, अगरि उनजे विच में को न्यूट्रल माण्हू प्रोग्रेसिव आहे, लिबरल आहे, आवाम जे विच मंझि आहे, त उनखे मोट मिले थी। इहो न आहे त बसि हाणे पीपल्स पार्टी आहे त पीपल्स पार्टी जो कैंडिडेट वञे थो, उनखे टफ टाइम आवाम ॾिए थी, आवाम सवाल करे थी, आवाम पुछे थी। जेकर तक ते मौजूदु आहे त उन लाइ का मुश्किल न आहे।
पर पीपुल्स पार्टी जो MP MN आहे तक में नथो वञे, नथो आवाम मसला करे त उन ते ठीक ठाक तनक़ीद थी थिए त इहे शयूं जेके असां चऊं त बाबा हुकूमत में वेठा आहिनि कमियूं कोताहियूं हूंदियूं, पर हाणे आउं सम्झां थी 80% MP MN मजबूर आहे, उहो तक में वञे थो, वेहे थो ऐं कमकार करे थो, जेको हुनजी आहे नथो भई नथो वञे त हुन लाइ ॾाढो टफ टाइम थो थिए, भले हुनखे गवर्नमेंट सपोर्ट करे थी न, त आवाम में जेको आहे सिंध जो आवाम तमामु घणो बाउशऊर आहे, ॻाल्हाए थो, डिबेट थो करे। असां वटि जेके बि MP MN आहिनि या हुन खां को वधीक ताक़तवर, यकीन करो जॾहिं वोटनि में वञो त या हू मीटिंगूं थियनि थियूं, पका त माण्हू ॻाल्हाईंदा, सवाल था कनि, पुछनि था, तनक़ीद था कनि, सोशल मीडिया जी ताक़तवर था ट्रोल थी विया, उन ते शयूं थियनि थियूं। पर हाणे ॿियो जेकॾहिं मुतबादिल आहे त उहो त नथो अचे त पोइ हुन में पीपुल्स पार्टी जो ॾोह कोन ई आहे। माण्हुनि जो आहे, सम्झूं था त जॾहिं माण्हुनि आज़मायो आहे, चाहे वो MQ जो दौरु हुजे, चाहे नून लीग जो दौरु हुजे, चाहे PTI जो दौरु हुजे, माण्हुनि सिंध जे माण्हुनि आज़मायो आहे, वोट ॾिना आहिनि सिंध जे माण्हुनि। ॾिसो हिकिड़ो वोट आहे पीपुल्स पार्टी जो, एंटी वोट त आहे न पीपुल्स पार्टी जो, 100% पीपुल्स पार्टी जो वोट न आहे सिंध में। अगरि 50% वोट आहे, किथे 40% आहे, किथे 60% आहे, त ओतिरो एंटी वोट बि आहे, उहो उन्हनि माण्हुनि आज़मायो आहे। पर जॾहिं सिंध जे कास्ट जी ॻाल्हि थिए थी, सिंध जे इशूज़ ते ॻाल्हि थिए थी, त हू सिंध जे माण्हुनि सां गॾु नथा बीहनि, हू ॿी पॉलिसी रखनि था, सिंध जी विरागी जी ॻाल्हि थी वञे, पाणी जी विरासत जी ॻाल्हि कोन था ॻाल्हाइनि, त पोइ सिंध जो माण्हू जेको आहे उहो सोचे थो त बाबा असांजे लाइ सभ खां बहितरीन पार्टी पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, जो सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थी, सिंध खे जोड़ण जी ॻाल्हि करे थी, सिंध जे पाणी जी ॻाल्हि करे थी, पोइ हू ॿियूं शयूं जेके तव्हां जूं नंढियूं वॾियूं कमियूं कोताहियूं आहिनि तव्हां ते, पोइ हू कंप्रोमाइज़ करे थी वञे, हू ॿियूं थी रहे, त उन ई करे जेका मुंहिंजी आहे त मुतबादिल कोन थो मिले। जो उन ई करे जो जॾहिं PTI तव्हां ॿुधायो 3.5 सालनि में PTI जे प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान सिंध जे कहिड़े सूबे में, असांजे सिंध जे कहिड़े ज़िले में वियो आहे ऐं चई हुजे त का शइ ॾिनी हुजे, नून लीग जॾहिं बि आई आहे सिंध खे कुझु बि न मिलियो आहे, त इहे शयूं जंहिंजी वजह सां सिंध जो माण्हू सोचे थो त कुझु मिले थो, रोज़गार मिले थो त पीपुल्स पार्टी ॾिए थी, कुझु डेवलपमेंट थी त पीपुल्स पार्टी ॾिए थी, अगरि असांखे फेडरल मां कुझु हिसो वठी थी ॾिए त पीपुल्स पार्टी ॾिए थी। इन करे सिंध जो माण्हू सोचे थो त असां सिंध पीपुल्स पार्टी ते एतमाद आहे ऐं हुनखे वटि हिस्ट्री आहे सिंध पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी, चाहे उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हिस्ट्री हुजे, चाहे शहदरानी जी हिस्ट्री हुजे, चाहे हिन वक़्तु चेयरमैन बिलावल भुट्टो जी जेको हिन वक़्तु जेकी हुन प्रोग्रेस आहे उनजी जेका वर्किंग आहे, माण्हू ॾिसनि था, ख़ुशि थियनि था त बाबा असां जे पार्टी सां बिलोंग करूं था, उहो प्रोग्रेसिव आहे, लिबरल आहे, कम करे थी। ऐं हीर सऊ साहिबा तव्हां बि पीपुल्स पार्टी में हाणे आया आहियो, हाँ तव्हां बि पीपुल्स पार्टी खे हाणे जॉइन कयो आहे, इन खां पहिरियां तव्हां पीपुल्स पार्टी में, इहो तव्हांजो जमहूरी हक़ आहे, तव्हांजो आइनी हक़ आहे, तव्हां कंहिं बि तव्हां जेकॾहिं पीपुल्स पार्टी जी हिकिड़ी तारीख़ ॾिसो, तव्हां ऐं असां ॾिसूं, असां हिते सिंध जा रहंदड़ आहियूं, तव्हां बि आहियो, मूं आहियो, पहिरीं ॻाल्हि हुजे त पीपुल्स पार्टी कॾहिं कारकर्दगी ते वोट घुरियो ई कोन्हे। पीपुल्स पार्टी हमेशह मज़लूमियत ते, शहादत ते, क़बर ते, मज़ार ते इन जो वोट घुरियो आहे, कारकर्दगी ते पीपुल्स पार्टी कॾहिं वोट घुरियो आहे? बिल्कुलु इम्तियाज़, आउं उहा ई ॻाल्हि करियां थी न त सिंध जो माण्हू, मां ॻाल्हि करे चुकी आहियां, सिंध जो माण्हू जॾहिं ॾिसे थो त का पार्टी सिंध जी विरागी जी ॻाल्हि करे थी, का पार्टी पाणी जी चए थी इल्ज़ाम लॻाए थी, चोरी जो लॻाए थी, का पार्टी जेका चए थी NSC अवार्ड नथी ॾे, त सिंध जो माण्हू डेवलपमेंट ते वञे ई कोन थो। सिंध जो माण्हू एॾो हसास आहे, एॾो सेंसिटिव आहे, जॾहिं काला बाग डैम जी ॻाल्हि थी थिए सिंध खे माण्हू खे विसरी वञे थो त रोड रस्ता मिलिया कोन मिलिया, नौकरियूं मिलियूं कोन मिलियूं, हू चए थो जेको ॻाल्हि कंदो ऐं सां विढ़ंदोसि, त कुझु अहिड़ियूं शयूं सेंसिटिव थी वञनि जेके पार्टी सां पीपुल्स पार्टी सां माण्हू बीहनि था। तव्हां ॻाल्हि कई तव्हां हुई MQ में, असां मूंखे यादि आहे त असां MQ जी प्लेटफॉर्म तां कमु कया शयूं थियूं, पर जॾहिं सूबे जी विरागी जी ॻाल्हि थी त माण्हुनि MQ छॾे ॾियारी त बाबा असीं हर शइ ते कंप्रोमाइज़ करे सघूं था, असांखे रोड न ॾियो, रस्तो न ॾियो, नौकिरी न ॾियो, पर असां सूबे जी विरासत जी ॻाल्हि कंदा त माण्हू तव्हां सां नफ़रत कनि था, माण्हू तव्हां सां गॾु नथा बीहनि। त इन जी वजूहात जो माण्हू पीपुल्स सिंध जो आवाम पीपुल्स पार्टी खे नथो छॾे। सिंध जो माण्हू सोचे थो त बाबा ही सिंध खे यकजहती जोड़ण जी ॻाल्हि करे थी, तोड़ण जी ॻाल्हि नथी करे। उन जे करे माण्हू जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहे, आउं ख़ुदि हुईसि त केतिरो बि MQ जो जेको आहे ग्राफ मथे थी वियो, PTI जो तव्हां ॾिसो इलेक्शन में केतिरो ग्राफ वधियो, पर जॾहिं PTI पंहिंजूं पॉलिसी सही न रखियूं, PTI सिंध जे कास्ट जी ॻाल्हि न कई, अॼु तव्हां ॾिसो PTI खे लोकल गवर्नमेंट इलेक्शन में तव्हांखे कैंडिडेट न मिलंदा। हा, को सुलझियल माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू इताज आज़ादी सूरत में अचे पियो, वोट कंदो ऐं उहो खटंदो, इहो न आहे। इहे जेका इलेक्शन आहे इहा त तव्हांजी बिरादरी सिस्टम जे हवाले सां इलेक्शन आहे। हिकिड़ो माण्हू
सुठो हूंदो, भले उहो पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुजे, हुन साम्हूं आज़ाद उम्मीदवार बीहंदो, खटी ईंदो। ही जेकी आहे उहा तव्हांजी बिरादरी सिस्टम जी आहे ऐं खोड़ सारा माण्हू तव्हांजा चूंडियल नवां चेहरा ईंदा। त ही बट जेकी जनरल इलेक्शन थी अचे उते जे तव्हांजूं मेन पार्टियूं बीहंदियूं त पार्टी आम माण्हू कंपेयर करे थो, आम माण्हू करे थो उहो पीटीआई तव्हांखे छा ॾिनो आहे, पीटीआई तव्हांखे सिंध लाइ कुझु बि कोन कयो। भई तूं जीअं चवंदा न त तव्हां गुड़ जेकी बात ते कुझु न गुड़ जेकी बात थो कयो, माण्हू चवंदा बाबा असांखे ॾींहं नथो त असांखे ॾुखोए त न, असांजी सिंध जे लाइ जेके विड़े नथो त सिंध जे ख़िलाफ़ त ॻाल्हि न कर न, त पोइ माण्हू सोचीनि था त सही, वॾी महिरबानी, टाइम लिमिटेड आहे, वॾी महिरबानी तव्हांजी, ब्रेक जो टाइम थियो आहे, तव्हां टाइम ॾिनो, इरसो साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक।